असां ॿई इवेंट खे थोरो जॉइंटली कयोसीं छो जो असांजो कमु थोरो हले थो तेज़ी सां, असां रश जो क्राउड तमामु घणो आहे। उन करे चऊं पिया त जल्दी में असां हिकु एक्टिविटी बि करायूं छो जो हुन एक्टिविटी बेस ते सॼो प्रोग्राम थियो आहे। फर्दर जेको आहे मां पंहिंजे सर डीपी साहब खे चवंदमि सर जन पाण वरी वधीक तव्हां अस्सलाम वालेकुम महिमान खे मलिकार चऊं था असां नशोनुमा सेंटर ते। जीअं त हे जेको असांजो प्रोजेक्ट आहे बेनज़ीर नशोनुमा प्रोग्राम, उन में जेको हिकु एक्टिविटी रखी वई आहे ब्रेस्ट फीडिंग जे हवाले सां। जीअं मतिलबु माउ जी जेका ठंड आहे उन जी अहमियतुनि जे बारे में जेके असां ॾे जेको बेनिफिशियरीज़ अचनि था या जेके असां वटि अचनि था हिते सर्विसिस पंहिंजो, उन्हनि खे असां इन एहमियत जे बारे में ॿुधाए सघूं। त उन्हनि में इहो आहे त उन्हनि जे रशीदा मोगरी SPC। और ये जो हमारा प्रोजेक्ट है ये बेसिकली है BNP प्रोग्राम, बेनज़ीर नशोनुमा प्रोग्राम, जो इसको लाड़काना में जो है या पूरी सिंध में जो है वो इसको PPHI जो यहाँ पर रन आउट कर रही है। और तावन जो हमारे साथ है वो WFP यूनिसेफ की तरफ से है और BIS प्रोग्राम की तरफ से। और ये सारा जो प्रोग्राम एक्टिविटी हमने जो ब्रेस्ट फीडिंग जो है पूरा हमारा जो ये महीना है अगस्त का वो हम सेलिब्रेट कर रहे हैं। जो माँ की जो दूध की अहमियत है उसको उजागर करना जो हमारी कम्युनिटी बेस में भी हो रहा है, वहाँ पर भी हम लोग करवा रहे हैं। हर गांव में जा रहे हैं, सेशंस अवेयरनेस के करवा रहे हैं। और यहाँ हम अपनी FC पर उनको जो फूड प्रोवाइड करें, यहाँ भी उनको हम लोग यही अवेयरनेस सेशन दे रहे हैं। और आज जो है हमारे योम आज़ादी का दिन है और हम उसको सेलिब्रेट करें इंडिपेंडेंस डे के हवाले से। तो दोनों इवेंट्स को हम लोग इसी वजह से करें कि हमारी जो औरतें हैं जो बाहर कम निकलती हैं तो उनको भी ये एहसास हो कि हम इस मुल्क के नुमाइंदे हैं, हम यहाँ रहते हैं। हमारी 6 महीननि ताईं त सफ़ा ॿार खे पाणी बि न आहे ॾियणो। इहा जेके तव्हां जेके मनसब अला साईं अता कयो आहे सभिनी खे, जेके तव्हां वेठा आहियो वर्कर जेके हिते कमु कयो पिया, उन्हनि जी ज़िमेदारी आहे। तव्हां जेके ॿाहिरां जूं औरतूं अनपढ़ियल औरतूं अचनि थियूं जिन खे ख़बर न आहे त उन्हनि खे तव्हां काउंसिल कयो ऐं उन्हनि खां फॉलो बि वठो त उहे माउ माना पंहिंजो माइरूं आहिनि उहे ॿार खे खीर पीआरे। 6 महीननि ताईं कोई ग्राइप वाटर या जेको अरक्षीरीअ सां पीआरींदा आहियूं उहो बि नाहे पीआरणो, नाहे ॾियणो। उहो ॾींदव ॿार खे फौरन डायरिया थी वेंदी। वधीक डॉक्टर वेठा आहिनि तव्हांखे ॿुधाईंदा। महिरबानी करे 6 महीननि ताईं ॿार खे खीर पीआरियो। ऐं कुदरती अमल आहे, अलाह साईं रखियो आहे, हर माउ खे खीर ईंदो आहे। जंहिं ॿार खे जनमु ॾिनो आहे उन माउ खे खीर हूंदो आहे। इहो बहाना हूंदा आहिनि त ॿार माउ खे खीर न आहे इन करे नंढो से ॿाहिरि घुरायो। ॿाहिरि खां इलाही पैसा ख़र्च करे चुका आहियो ऐं असां बि जेको आहे हिते इलाही 70 में 100 ॾियूं था खीर। वो सर्टेन हिकिड़ी कंडीशन बीमारी जी हालत में हूंदो आहे। तो ॿियो इहो आहे त स्टेक होल्डर्स जेके वेठा आहिनि असां वटि ने हमें बताया है कि जो अगस्त का मंथ है वो पूरा मंथ आप इंडिपेंडेंस डे मनाएं। तो उस हिसाब से नशोनुमा के तरफ से PPHI की तरफ से ये एक एक्टिविटी रखी गई कि सारे स्टेक होल्डर्स जो हैं वो इकट्ठे हो रहे हैं, तो क्यों ना उनके साथ एक इंडिपेंडेंस भी मनाया जाए। जैसे कि मतलब जो हमारे पास जो बेनिफिशियरी इदारे हैं उनमें भी इंडिपेंडेंस डे के हवाले से मतलब सारी चीज़ें उनको बताई जाएँ। तो एक म्यूचुअल सेशन था ब्रेस्ट फीडिंग के हवाले से और इंडिपेंडेंस के हवाले से जो कि PPHI थोड़ा सा शुरुआत की सघनि थी। इहो स्टेज असांखे पंहिंजे राती घर मां स्टार्ट करिणो आहे। हर घर में अधी अमर ज़रूरु थींदी। असां पहिरियां पंहिंजो पाण खां अर्ज़ु कयूं जेके असांजे घर जी अगरि असां वॾी न्याणी मम्मी उन्हनि खे असां प्रॉपर तरीक़े सां इहो गाइड कयूं त ॿार खे 2 साल या 3 साल या 1000 ॾींहं प्रॉपर तरीक़े सां ॿार खे फीडिंग कराइणी। इनकम सपोर्ट प्रोग्राम ही फंडेड प्रोग्राम है जैसे थ्रू तव्हांखे नशोनुमा जा पैसा बि मिलनि था ऐं 2000 का तव्हांखे जाए जा पैसा बि मिलनि। सभिनी पंहिंजे स्टेक होल्डर्स जो मीटिंग साहब जो PPHI साहब जो PPHI जो जंहिंमें असांखे मान बख़्शियो ऐं जंहिं असांखे इज़त ॾिनी अहिड़े प्रोग्राम अटेंड करण जी। इहो प्रोग्राम असांजे लाइ ज़रूरत बि आहे ऐं असांखे हिनजी नुआ हुजण बि ज़रूरी आहे। पूरी दुनिया ते त ॻाल्हि त हाणे सभिनी दोस्तनि कई ॿी ॻाल्हि कई आहे।